नाज़रीन जी त झुंगा न्यूज़ सां गॾु मां आहियां माशूक अली भुट्टो। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार पर सिंधी माण्हू पधरा लखनि में जे गीतनि ते रक़्स नंढनि ऐं ॿारनि वॾनि गीतनि ते रक़्स करे पिणु कल्चर सां मोहबत जो इज़हार कयो। जॾहिं त सिविल सोसाइटी ऐं लाड़काणे जे तमामु शहरनि जो इहो चवणु हुयो त सिंधी सकावत असांजी 5000 साल पुरानी सकावत आहे। असीं पंहिंजे कल्चर जी सौदेबाज़ी कंहिं बि क़ीमत ते नथा करे सघूं। हीउ ॾींहुं असांखे तोहफ़े में मिलियलु आहे। इन ॾींहं खे असां 5 ईद करे सम्झूं था। ॿिए पासे आकिब चांडियो जेको लाड़काणे मां खंबे गुम कयल हुयो, उनजे वारसनि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो ऐं रैली में पिणु शिरकत कई। झुंगार न्यूज़ सां गॾु माशूक अली भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।